इन सालार जी एतरी हिम्मत जो असांजे घरनि में घड़ी असांजा नंग तो खणी वञे। बाबा ये तो सुल्तान हुयो जे मूंखे बचाए वरतो। बाबा सुल्तान न हुजे आ तो तोखे मुझो लाश भी न मिले आ। सुल्तान पुट मूंखे माफ़ कजे यार, मां तोखे ग़लति सम्झो। गम ऐं सदमे जी सिदत मां तोखे अलाए छा छा चई वियुसि। मूंखे माफ़ कजे पुट, मूंखे माफ़ कजे। चाचा मूंखे गुनाहगार न कर। तव्हां मूंखे जेको बि चयो न ठीकु चयो। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते आऊं हुजां न त आऊं बि ईअं ई चवां। प्रिय रुगो अव्हांजी इज़त न आहे, प्रिय मुंहिंजी बि इज़त आहे। चाचा मूं कंहिं ते बि को एहसान नाहे कयो। मूं पंहिंजी इज़त बचाई आहे। चाचा ये ॿई बघड़ सालार ऐं गौर हींअर किथे आहिनि? हाणे ॿई इहे बघेड़ पुलिस जे लाकअप में आहिनि। मूं गौर ऐं हुनजे साथियुनि खे पुलिस जे हवाले कयो आहे। पोइ प्रिय खे आऊं अस्पताल वठी वियुसि। जॾहिं त गौर जी निशानदी ते सालार खे बि पुलिस पंहिंजी कस्टडी में कयो आहे। ये ॿई बघड़ आज़ाद थी ईंदा न असांखे जीअण कोन ॾींदा। तंहिंजे करे पुट असांखे हाणे तव्हां लॾो खणणु घुरिजे। चाचा लतीफ़ सरकार फरमायो आहे त सजण ऐं साणीअ के अणासीअ विसरे, हैफ़ तनी के होए वतन जिनेन विसारियो। न चाचा न, असां पंहिंजो वतन छॾे केॾांहुं बि कोन वेंदासीं। सालार जहिड़े बदमस्त हाथियुनि खे काबू करणु मूंखे ईंदो आहे। चाचा हाणे आऊं हलां थो। चाचा प्रिय जो ख्यालु रखिजांइ, ठीकु आहे चाचा? रेसन बिस्मिल्लाह चाय। मासी भला ॻोठ जो हाल अहिवाल त ॾे। अम्मा ॿियो त सभु ख़ैर आहे, पर मुल्क वारी जेका छोकिरी आहे न प्रे, उनखे राति पेट में गैस मुंझी पियो हुअसि। सॼी राति घर में कान हुई। मां इन छोरे सुल्तान सां गॾु तोबा तोबा, हाणे चक्कर त रब ॼाणे आहे अल्लाह जी इच्छा। पर रेसाणी ॻाल्हि ॿुधो, हाणे अम्मा मूंखां बर्दाश्त नथो थिए। ॾिस न मंग मुंहिंजे पुटु बशूअ जी ऐं वरी इलाज इहो सुल्तान अहिड़ो थो कराएसि। अम्मा इहा का इंसाफ़ जी ॻाल्हि आहे? हा ॿुधी न मरिजे। मासी सॼे ॻोठ में सुल्तान ई त हिकिड़ो आहे जेको पढ़ियल लिखियल आहे, सुलझियल आहे। अड़ी अम्मा छॾ, इहो सुठो हुजे या किनो हुजे, पर अम्मा कंहिंजी इज़त कोन थो करे। ऐं वॾे नंढा ई त अथसी कान। हा रईस सालार सां बि मुंहुं टकाए पियो ॻाल्हाए, इहा का फज़ीलत अथसि? सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।